नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी हालाणी जे चेयरमैन मलिक ज़ुल्फ़कार अहमद पारां सिंध जे सक़ाफ़त रांदियुनि खे हथी वठण लाइ कबड्डी रांदि जो मुक़ाबिलो करायो वियो, जंहिं में सिंध ऐं पंजाब जे मशहूर रांदीगरनि हिसो वरितो। कबड्डी रांदि में दरगाह हालाणी शरीफ़ जे गादी नशीन पीर सईद निसार अहमद शाह ऐं मलिक गफ़ार अहमद अहमद, वॾेरो अब्दुल हकीम शहतो, शाइर अदीब इक़बाल गादी समेत शहरनि ऐं ॻोठनि वॾे अंग में शिरकत कई। कबड्डी रांदि में रांदीगरनि आफ़ताब जट, अज़हर छुटो समेत केतिरनि ई रांदीगर भलोड़ रांदि जो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते चेयरमैन मलिक ज़ुल्फ़कार अहमद ख़िताब कंदे चयो त सिंध जो सक़ाफ़त रांदियूं मल कबड्डी रांदि, पर अफ़सोस जो क़ौमी रांदि सिंध में खेॾण जो रवाजु घटिजंदो पियो वञे। इन करे असां सिंध जे सक़ाफ़त रांदियुनि खे उजागर करण लाइ पहिरीं मुक़ाबिला कराया हुआ, हाणे बि कबड्डी रांदि टूर्नामेंट करायूं पिया, जीअं असांजो नौजवान नस्ल पंहिंजे क़ौम रांदि में लुत्फ़ अंदाज़ थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।